असांजो इहो कमु थियणु खपे त असां इन्हनि खे हेल्थ फैसिलिटीज़ ॾियूं। जुडिशरी जे हवाले सां मां इहो चवंदुसि त छो न हिते एटीसी जी कोर्ट एंटी करप्शन जी कोर्ट हुजे। एजाज साहब जीअं ॻाल्हि कई, हिते बैंकिंग कोर्ट बि मुकमल हिते हुजणु खपे। हालांकि कुर्बान खे हिकु ॻाल्हि न वणंदी ऐं असांजा सखर जा दोस्त बि थोरा नाराज़ थींदा, पर हर कंहिंखे हिसो ॾियणु खपे। जीअं मां कोशिशि थो कयां त बेनज़ीराबाद में असां जेको डिविजनल हेडक्वार्टर आहे उते इंडिपेंडेंट बैंकिंग कोर्ट बि हुजे, उते एंटी करप्शन कोर्ट बि हुजे। ऐं असां त इहो चाहींदासीं असां हाणे बि अमेंडमेंट आंदी थी त बाबा असांजे वकीलनि खे बि डायरेक्ट जज कयो वञे। जुडिशरी मां जज थियो हुजनि। रिटायर्ड जजिस खे त तव्हां एंटी करप्शन जो जज बि कयो था, बैंकिंग कोर्ट जो जज बि कयो था, तव्हां एटीसी जो बि जज कयो था, पोइ हिननि वकील वीचारनि घणो ॾोह कयो आहे। असां हुनमें प्रोविजन आंदी आहे त वकीलनि मां बि हिकिड़ो नालो ज़रूरु रिकमेंड थिए जॾहिं पैनल ठहे गवर्नमेंट जी तरफ़ वञण लाइ। तो असां चाहियूं था त वधि में वधि पंहिंजे बुकला जी वेलफेयर कयूं। उहा तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजा नुमाइंदा बार काउंसिल्स में हूंदा ऐं बहितर नुमाइंदा हूंदा। इलेक्शन में मां काफ़ी जाइ ते इहो चयो आहे त असांजी वकीलनि जी इलेक्शन आहे त जनरल इलेक्शन न आहे। इन वकीलनि में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जा असांजा दोस्त हूंदा जेके पंहिंजी पॉलिटिकल एफिलिएशन रखंदा हूंदा, पर जेॾी महिल कारो कोर्ट जी ॻाल्हि अचे थी, कारो कोर्ट जी यकजहती जी ॻाल्हि थी अचे, सभु को गॾु हूंदा आहियूं। बाक़ी ॿार जी इलेक्शन आहे, वरी हिन भेरी इलेक्शन थी वेंदियूं, वरी इलेक्शन खां पोइ हर को पंहिंजे हिसाब सां कंदो। पर बहितर इहो हूंदो आहे त इज़त वठो ऐं इज़त ॾियो। बुथा लफ़्ज़ ॻाल्हाइणु वकील जो शान न आहे। ऐं मां महसूसु पियो कयां हिते दोस्त काफ़ी उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं था कनि, ॼण त वज़ीर आज़म पाकिस्तान खणूं अथनि असांजे मुख़ालिफ़ वकीलनि खे। सिंध बार काउंसिल जा मेंबर थींदासीं, हुन मां वाइस चेयरमैन थींदो। उन ई मेंबरनि मां सुठा असांजा सीनियर वकील पाकिस्तान बार काउंसिल जा मेंबर थींदा। उहे इन्हनि फोरमनि ते गवर्नमेंटनि सां ॻाल्हाईंदा त असांजे वकीलनि जी वेलफेयर जे लाइ को प्रोग्राम ॾियो, असांजे वकीलनि खे फंडिंग करायो। छो त हिकिड़ो मज़बूत पिलर आहे सोसाइटी जो वकील। इहो कमु न आहे त को मेंबर सिंध बार काउंसिल गुरुबार मराणो साहिब मेंबर सिंध बार काउंसिल थी वियो त चीफ मिनिस्टर सिंध थी वियो, इहे न आहे। हर को फोरम आहे, हर फोरम जी पंहिंजी इलेक्शन थींदियूं आहिनि अंडर द डोमेन, अंडर द लॉ, ऐं हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे सिविल सोसाइटी में। असांजो वकीलनि जूं इलेक्शन वेलफेयर ऑफ लॉयर्स हूंदी आहे। असां पंहिंजे सीनियर वकीलनि जी बि वेलफेयर करणु चाहींदासीं। असां पंहिंजे नौजवान वकीलनि जी बि तरबियत जे लाइ बि प्रोग्राम आणींदासीं। ऐं असांजो मां त चीफ जस्टिस पाकिस्तान खे जेॾी महिल जुडिशल कमीशन जी मीटिंग में घर वेठे असांजी मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, उन्हनि खे अर्ज़ु कंदा आहियूं त बाबा जेके असांजा उहे बार एसोसिएशन जिते जा वकील साहिबान कराची इस्लामाबाद नथा पहुची सघनि, उन्हनि खे डायरेक्ट कनेक्टिविटी ॾियो थ्रू इंटरनेट। हाणे ॾिसो सखर अल्हम्दुलिल्लाह उतो सुप्रीम कोर्ट जा केस पिया हलनि। बार में लाइब्रेरी जेके आहिनि डिजिटल लाइब्रेरी जी असां ॻाल्हि कई वेंदी।